ये सही हिंदुरनि में था लुॾनि ऐं सोना पुट सिंध जा हिंदुरनि में लुॾण छा थो सम्झे नसीबनि जो नसीब किरी न पए बेड़ी आस्ते हले था तरण बि कोन लॻे थो हालनि जो आहे हालनि जा पिंगा ईअं सुठा हूंदा हालनि जो कोन्हे वॾा बाबा मालनि जो आहे जेतिरो माल ओतिरी मिठाई भली जेकॾहिं हालनि वारो खपे त उतो वञी लठ खे नोट कयो लठ कीअं थी ॾिसो हा इहो महसूसु कयो थोरो लठ खे लठ जो ॾेस थी न महसूसु न थी लठ अॼुकल्ह लठ बि ॻाल्हाए पई ॻाल्हाए अहिड़ो दौर अची वियो आहे चए थी तव्हां लुॾो था मां बि लुॾां त सही आहे तुंहिंजी 9000 ठही फर्स्ट क्लास माशाअल्लाह बड़ा बाबा टोपी त ठही थी हा टोपी ये उहो तोहफ़े वारी आया या की आहे यार इन करे सुठी लॻे थी जो उमिरि ते वियोसि न माशाअल्लाह या पातली हा हेॾे ठाहियो त मां हिकिड़ी शइ हा हेॾे हो जेको कलर कयोसि हा जेको कलर रिकॉर्ड कयोसि कहिड़ो ठाहियासीं न त जेको बाहि ते वेठासीं वॾा बाबा अच्छा बाहि वारा हा हा छा आहे केरु आहे ॿियो छापो लॻे या बची वई न न मां मुंहिंजो सेल्फ सर्विस आहे कॾहिं तो सेट लॻे पंहिंजो हाणे कुछ देर में हाँ लोकेशन थी न लोग बस बंगलो ॻोल्हींदा वो कोन मिले था न अञा वो बंगलो जतन बंगले में तो विहांउ वञनि हाँ हुन में शादी थी हले हुन डिस्टर्बिंग आहे न तॾहिं तो माने कैंसिल थियो न हाणे न्यू लोकेशन असां वारी माने ॻोल्हींदा जिते असांजी नेक्स्ट तव्हांखे शूट नज़र ईंदी सही थिए को बंगलो मिली वेंदी रिकॉर्डिंग थी जान छुटे पाण में वेठा आहियूं न केॾो फ्री वेठा हाँ सीन थी तक़रीबन 17 अलाए ईअं चवंदा 20 2 डेज़ लॻी वेंदा हा न अॼु को ॾींहुं लॻी वेंदो सुभाणे को ॾींहुं लॻी वेंदो मुंहिंजा त तक़रीबन 8 सीन 9 हा आउटडोर नथो जा आउटडोर में करे छॾिया हाँ बस को पाया थोड़ा रहना सा हूंदा न ज़रीना सा घणा ज़रीना सा हूंदा वरी मूंसां थोड़ा हूंदा असां ॿ सीन त असां बाक़ी ज़रीना नवाब ऐं बचुल बि आई आहे माना वठण हा बचुल बि आहे पाण ॾिसूं बचुल सुभाणे वञी थी माना लोही लाथी न आहे कीरे पाती न आहे हा ए बिल्कुल हाणे न ॾिसो हुन स्टाइल को हेयर स्टाइल हां मारने हेयर स्टाइल बस जेके फैंस होंदी हुई न जो गर्ल्स से मरी वई हां हे लुक ॾिसोस्ता हां सर वार वरी केर संभाली मां ॿुधायां थी शादीशुदा दवा अल्हम्दुलिल्लाह शादीशुदा दवा अल्हम्दुलिल्लाह सभी सही दुनिया की खबर है दादा ॿुधायो छोकिरे खे न हूंदी ख़बर छो न मैं सब फ्रेंड्स दादा छोकिरियूं लेडीज़ न कुदरती वरी पर्सनैलिटी कंहिंजी कहिड़ी हूंदी आहे न शादीशुदा हुजे या कुझु बि हुजे एज केतिरी बि थी वञे माण्हू फिट लॻंदो आहे फिट एंड फाट लॻंदो आहे माशाल्लाह मूंसां खे मारे बीठो आहे एक्टिंग में जो किरदार मिलो न जो काशे में एक्टिंग कई गब्बर सिंह वारी की बड़े वदो तारीफ़ थी हले पई गब्बर सिंह उन्होंने कितने आदमी थे काशे में जो हुआ एक्टिंग हुई थोड़ी ना बे आप सा वो जो पत्थर ते वेही सीन पे कई हो कितने आदमी थे मां जब सरदार खुदाई कसम मैं नहीं था ॾिसो था सर्दी में एॾी माना बीठा आहियूं ऐं सीन था कयूं तमामु मतिलबु डिफिकल्टी बि आहे पर एंजॉयमेंट बि आहे करिणो त आहे न छाकाणि त असांखे टीवी ते ड्रामो ॾियणो आहे टीवी ते ड्रामो हलंदो त माण्हू ॾिसंदा न पोइ सर्दी हुजे गर्मी हुजे मतिलबु माण्हू इन्हनि सां न आहिनि बदल न इट्स अवर ड्यूटी इहो असांजो फ़र्ज़ु आहे असांजी ड्यूटी आहे त माण्हुनि खे असां एंटरटेन कयूं माण्हुनि खे असां तफ़रीह ॾियूं पोइ कहिड़े बि हाल में हुजूं कीअं बि हुजूं बुख ते हुजूं ॾुख ते हुजूं गर्मी में हुजूं सर्दी में हुजूं हा न कमु त करिणो आहे न बाक़ी जेको आहे सो पाण
सिंधी में चवंदा खाऊं छा जो था इन जी शइ जो त खाऊं था मुंहिंजी अमी थी अचे मुंहिंजी अमी थी अचे तुंहिंजी अमी हा नैना जी अमी हेॾे थी लाइट पकड़ ॿाहिरि हवा थी हले नैना जी अमी थी अचे ॿाहिरि हवा थी हले मैडम ॾिसो कीअं सीनो बराबरि हे साईं नैना जी अमी बचुल सालूअ जी जेकी आहे पसंदीदा माई कलन जो नालो चेंज कयो आहे मैडम जो असां छा रखंदो सिजाल भाई रखियो आहे जी बचल मां बी करे खाली चुल्ह रखियो चुल न पोइ ॿुध न उहो वरी पोइ चिल जेको भाॼी खाई वेंदी चिल जी भाॼी इंग्लिश में जस्ट चिल ओह ॾिसो ए नाउ ॿुधायो जेको लिखियो ख़ामोश ॿुध इरफान किरदार बहिराड़ी जा करे थी रूह शहरी समायल अथसि बाक़ी आइन शहर जा माशाल्लाह मां दियूं थो लॻनि कद हाइट बि साॻी हा सेम वहीदा वारी हुन खां नंढी पर ही माना लीमो का डेटो आहे न वाकई हा